अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मदे जी मां ख़बर शेयर कंदा हलूं। मदे जी सिंध असेंबली स्पीकर सिराज दुरानी मदे जी भरिसां कोट तोरबंद पहुचण ते संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो। अवामी जलसे खे ख़िताब कंदे आगा सिराज दुरानी चयो त मूं हमेशह तक जे अवाम ऐं बेपहुच माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। जॾहिं त पीपल्स पार्टी इक़्तिदार में ईंदी आहे त बेरोज़गार नौजवान खे रोज़गार ऐं ॻोठनि में तरक़ियाती कम कराईंदी आहे। पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका अवाम जे बिना फ़र्क़ ख़िदमत कंदी आहे ऐं बेपहुच माण्हुनि जी ख़िदमत ते यकीन रखंदी आहे। ॿियो सियासी पार्टियूं सिर्फ़ मीडिया ज़रिए पाण कूड़ियूं दावा कंदियूं आहिनि, जंहिंजे अवाम सां का बि दिलचस्पी न हूंदी आहे, छो त हू अवामी नुमाइंदा न आहिनि, जंहिं करे दिलचस्पी न रखंदा आहिनि। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान जे अवाम ख़ातिर पंहिंजी अवाम जे बिना पहुच ख़िदमत कई ऐं ग़रीब अवाम जी ख़िदमत लाइ परेशान हूंदी हुई। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जहिड़ी सियासत को बि न करे सघंदो। शहीद बेनज़ीर भुट्टो ज़िंदा हुजे हा त मुल्क जे अहिड़ी सूरत हाल हुजे हा। शहीदनि जे नक्श कदम ते हली करे अवाम जी ख़िदमत कयूं था। शहीद भुट्टो जे फ़लसफ़े ते हली करे अवाम जी ख़िदमत ते यकीन कयूं था। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।